नस नवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद या बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जी सदाउनि सां मुनासिक हज जी अदायगी। हज जो रुकन आज़म वक़ूफ़ अरफा अॼु अदा कयो वेंदो। हज पांधीअड़ा मैदान अरफात पहुचण शुरू थी विया। हज पांधीअड़ा मैदान अरफात मस्जिद निमरा मां ख़ुतबो ॿुधंदा, जंहिंखां पोइ ज़हर ऐं असर जूं नमाज़ूं हिक ई वक़्तु अदा कयूं वेंदियूं। बाद में सांझीअ खां पोइ हज पांधीअड़ा मुज़दलिफ़ा रवाना थींदा। कैबतुल्ला शरीफ के गिलाफ की तब्दीली की पुरवकार तकरीब खाना कैबा के गिलाफ के इंतहाई अकीदत ऐं एहतराम से तब्दील किया वियो। गिलाफ की तब्दीली वारी अमल में 200,000 हुनरमंदनि हिस्सो वरितो। गिलाफ खाबे की तैयारी में सोन ऐं चांदी के रेशे ऐं 670 किलो ख़ालिस रेशम इस्तेमाल थींदो आहे। गिलाफ काबा की तैयारी ते 20 लाख रियाल खां वधीक लागत ईंदी आहे। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी पारां अफ़गान हुकूमत तरफ़ां पंहिंजे सफ़ीर खे ओचितो वापसि घुराइण ते ॻणितीअ जो इज़हार। संदसि चवणु आहे त अफ़गानिस्तान खे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणु घुरिजे। अफ़गान सफ़ीर हिते रहे ऐं जांच में सहकार करे। असां अमन जा हिसेदार बणजणु चाहियूं था। भारत अफ़गानिस्तान जे अमन में लाॻीतो रंडक विझी रहियो आहे। डेरा गाज़ी खान में हाव ॾारींदड़ हादसो। मुसाफ़िर बस ऐं ट्रक में टक्कर, 25 ॼणा फौत, 60 खां वधीक ज़ख़्मी। सियालकोट खां राजनपुर वेंदड़ बस डेरा गाज़ी खान में झोक यारो वेझो टोनसा रोड ते ट्रक सां टकराइजी वई। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि वाक़िए वारे हंधि तां बस ऐं ट्रक खे हटायो वियो ऐं ट्रैफ़िक बहाल कई वई। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 30 मरीज़ पहुची विया। 2452 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि कोरोना विघे फोतियुनि जो अंगु 22,811 थी वियो। मजमूई केसिस 9,91,727 ताईं पहुची विया। 24 कलाकनि दौरान कोरोना जाकारी केसिस जी शरह 4.95% रही। सीनियर सियासतदान मुमताज़ अली भुट्टो जो मर्द रतुदेरो भरसा बाणे ॻोठ मीरपुर भुट्टो जे कब्रिस्तान में अॼु बिटी मां हवाले कयो वेंदो। मुमताज़ अली भुट्टो गुज़िरियल ॾींहुं फिफड़नि जी बीमारी सबबि कराची जे खानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। सखर जे एहतसाब अदालत में आमदनी खां वधीक असासन वारे रेफरेंस जी ॿुधणी। PPI अॻवान ख़ुर्शीद शाह खे एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मां अदालत आंदो वियो। सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह, फारूक शाह, ज़रक शाह ऐं ॿिया बि अदालत में पेश। काछ ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसात खां पोइ नए गाज़ जी तेज़ बह करे तबाही मचाए छॾी। जोही बाही पांदी रोड खे लॻल घारा ट्रेड़ी गुज़री वञण बावजूदि वधिजी न सघिया। FP बंदि खे RD 50 वटि लॻल घारे जे पाणी UC सावरो ऐं UC कमाल खान जे सवनि ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। घारे जो पाणी ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। आपाशी हमिलो न पहुतो। ॻोठनि जो जोही ऐं दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। दरिया खान मरीज़ जे वार्ड नंबर 4 में जवाबदार पंहिंजी ज़ाल खे छुरियुनि जा वार करे कोई क़तल करे छॾियो। जवाबदार सलेमान मलिक पंहिंजी ज़ाल हाजरा खे क़तल करण खां पोइ गिरफ़्तारी पेश करे छॾी। वाई बांदी वेझो काछ जे इलाइक़े हीरो खान खां वापसि ॻोठ वेंदे गुम थी वियल पीसनि जो लाश हथायो आहे। हाजी अकबर लिगारी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ऐं लखी गुलाम शाह पुलिस जी अब्दू रोड ते धाड़ेलनि जे 2 हंधनि ते चढ़ाई। पुलिस पारां हिकु एहलकार ऐं संदसि ज़ाल समेत 4 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा।